अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, अवां जे आॾो क़ुरान मजीद जी हिकु आयत सगोरी मूं तिलावत कई आहे, जंहिंजे सिलसिले में तफ़सील सां अवां जे ख़िदमत गिरामी में कुछ मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। मौक़े ऐं टाइम जे मुनासिबत सां ॻाल्हियूं अर्ज़ करणु ज़रूरी आहिनि। जुमे जो मुख़्तसर टाइम हूंदो आहे, इन जे करे आओ तव्हां जे आॾो इंशा अल्लाहुल अज़ीज़ तफ़सीलवार हिन भलारे महीने जे सभिनी जुमनि ते मुख़्तसरन अर्ज़ करणु चाहियां थो। जेतिरो अॼु तव्हां जे आॾो अर्ज़ करे सघुसि अर्ज़ कंदुसि।
अॻिते अल्लाह ताला जे हथ में आहे जेका अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाई त कुझु तव्हांजी ख़िदमत में हर जुमे ते इंशा अल्लाह ताला अर्ज़ु कंदो रहंदुसि। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब जे सदके शाल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां पहिरियां तव्हां हिन आयत करीमा जो तर्जुमो ॿुधो ऐं गौर कयो त अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे हिन आयत करीमा में कहिड़ो मफ़हूम आहे, कहिड़ो मौज़ू आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरका छा इरशाद फ़रमायो आहे। इन जे मथां गौर करण खां बाद में इंशा अल्लाह ताला बक़िया जुमन जो मौज़ू अवां जे सम्झ में अची वेंदो। अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, बुलंद आवाज़ सां हबीब करीम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। खुदा ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब पाक खे फरमाए थो, मुंहिंजा महबूब यादि कर उन किस्से खे। व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद, इते हिकिड़ो लफ़्ज़ आहे उज़्कुर जो, जंहिंजी माना है ऐं प्यारा नबी इहा ॻाल्हि तूं यादि फरमाए। यादगिरो उनखे ॾियारबो आहे जॾहिं उहो वाक़ियो उन जे आॾो गुज़रियो हुजे, उन जे अखियुनि जे आॾो उन जे इल्म में इहा ॻाल्हि हुजे, पोइ वक़्ती तौरु हुनखे मुतवजो कबो आहे त फलाणी ॻाल्हि यादि कर, छो त हूंदो ख़बर हूंदसि उहो वाक़ियो हुन जे आॾो गुज़रियो हूंदो, तॾहिं हुनखे चइबो आहे त इहा ॻाल्हि यादि कर। अल्लाह ताला फरमाए थो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल, ऐं मुंहिंजा प्यारा नबी यादि कर उन वाक़े खे जॾहिं प्यारो इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा ॿई नबी काबतुल्लाह शरीफ़ जे बुनियादनि खे मथे खणी रहिया हुआ। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। गोया जे वक़्त में हे बुनियाद ॿई ॼणा खणी रहिया हुआ, उन वक़्त में ईअं चई रहिया हुआ, यानी ईअं चवंदे चवंदे बुनियाद खयूं पे, ऐं अल्लाह पाक असांजे तरफ़ खां हीअ ख़िदमत क़बूल फरमाए। असां हीअ जेका ॿई ख़िदमत करे रहिया आहियूं, या रब्बल आलमीन असांजी इहा क़बूल फरमाए। तूं असांजो ॿुधंदड़ बि आहे त असांखे ॼाणंदड़ बि आहे। इहो आहे इन आयत करीमा जो तर्जुमो। थोरो मुख़्तसर तव्हांखे मां इन जो पसे मंज़र ॿुधायां त जीअं ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वञे, किसो छा आहे, ॻाल्हि छा आहे, कहिड़ा बुनियाद कॾहिं खया, इहो कहिड़ो बैत हो जंहिं बैत जा बुनियाद पे खया विया। इन जी थोरी मुख़्तसर तव्हांखे मां पुराणी सवाने हयात अर्ज़ु कयां। सलात मुंहिंजे मिठड़े हबीब ते पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जरी जन्नत में रहायो हो, उन वक़्त में इरशाद फरमायो हो, आदम तूं कणक जो दाणो न खाइजा। हवा खे बि इरशाद फरमाई तव्हां ॿई न खाइजो। इहो तव्हां किसो तफ़सील सां ॿुधो आहे। आदम अलैहिस्सलाम दाणो खाई विधो, हवा बि खाई विधो, ॿई ज़मीन ते लही आया, 350 साल रहंदा रहिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं वसीलो वरतऊं, अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो, या अल्लाह पंहिंजे प्यारे हबीब जे सदके असांजी ख़ता माफ़ कर। त रब करीम जी ज़ात बाबरकात महिरबान थी करे आदम ऐं हवा ॿिन्ही जी तौबा खे क़बूल फरमायो। पोइ तौबा क़बूल करण खां थियण खां बाद अल्लाह से आदम खे फरमायो त हाणे तुंहिंजी तौबा क़बूल थी आहे, पर हाणे वरी तोखे
दोबारो जन्नत में कोन वठी वेंदुसि। दुनिया जे ज़िंदगीअ जा ॾहाड़ा पूरा कर, हिन दुनिया जी हयाती पूरो करे वरी ज़मीन में दफ़न थी वियो। दफ़न थियण खां बाद में प्यारा इब्राहिम, जॾहिं मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वरी दोबारो माण्हू ठारींदुसि, सारी कायनात उथंदी, तुंहिंजी औलाद बि उन मां हूंदी, उहे दोबारो जॾहिं मां अल्लाह पाक जे आॾो ईंदा, पोइ प्यारा आदम या जन्नत अॻु में बि मूं तोखे ॾिनी आहे। इन दुनिया जी हयाती गुज़ारण खां बाद, मैदान हशर में अचण खां बाद, इहा वरी साॻी जन्नत तुंहिंजी मीरास आहे, तुंहिंजो वरसो आहे, तुंहिंजो तरक़ो आहे। तोखे रहाईंदुसि, तुंहिंजे औलाद खे रहाईंदुसि। तूं त बिना शर्त जे जन्नती आहे, मुंहिंजो नबी आहे, मुंहिंजो ख़लीफ़ो आहे, पर तुंहिंजे औलाद मां जन्नत में उहे वेंदा जेके मां अल्लाह पाक जल जलालु मन वारो जे शर्तनि ते पूरा ईंदा। जन्नत जा हक़दार बणबा, जन्नत जा शर्त पूरा कंदा। उहे कहिड़ा शर्त आहिनि? उन्हनि शर्तनि ते पूरा पइजी अमल करे अल्लाह खे राज़ी करे, जॾहिं रब करीम जी ज़ात बाबरका जा अहकाम पूरा कंदा, उन खां पोइ तूं बि जन्नत में वेंदे। तोसां शर्त ॿियो को बि कोन्हे। इहो शर्त आहे त हीअ दुनिया जी हयाती पूरी कर, इहो शर्त आहे। हाणे दुबारो तोखे माफ़ी ॾियण खां पोइ जन्नत में हाली कोन थो मोकिलियां, पर बाद में हयाती ख़तमु करण खां पोइ दोबारो क़यामत थींदी, पोइ जन्नत में वेंदे। लेकिन तुंहिंजी औलाद उहा जन्नत में वेंदी जेके अल्लाह जी इबादत करे ख़ुदा जे जन्नत जा हक़दार बणबा। आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या अल्लाह, ज़मीन में रहायो थी, पोइ मां तुंहिंजी इबादत जो कयां त का जाइ मूंखे ॾस, हंधु मूंखे ॾस, अहिड़ी जिहत मूंखे ॾस, अहिड़ो तरफ़ मूंखे ॾस। ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह। तूं त जाथे काथे रब आहे, चारई तरफ़ तूं रब आहे, हर हंधि तो रब पाक जो इल्म आहे, हर जाइ ते तो रब करीम जी ज़ात बाबरकात खां कुझु कान्हे मालूमात आहे। या अल्लाह, इल्म जे ज़रिए तूं गोया हर हंधि ते आहीं, पर मुंहिंजा ख़ालिक़ अकबर मूंखे ॾस ॾे त मां हिकिड़ी जाइ ते वेही तुंहिंजो यादगीरो कयां, तुंहिंजो ज़िक्र कयां, तुंहिंजी इबादत कयां। इहा तौबा क़बूल थी आहे अरफात में। अरफात जे मैदान में जाथे हाजी हज कनि था पिया, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ु कई, मौला पाक, हाणे मूंखे अहिड़ी जिहत ठाहे ॾे, अहिड़ी जाइ ठाहे ॾे, अहिड़ो हंधु ठाहे ॾे, अहिड़ी जाइ मूंखे मुक़ररु करे ॾे जंहिं जाइ ते मां वेही तुंहिंजी इबादत कयां, अल्लाह अल्लाह कयां। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इहा अर्ज़ु दरख़्वास्त कई आहे मशअरुल हराम वारी जाइ ते। मशअरुल हराम कहिड़ी जाइ आहे? उभरंदे ऐं उत्तर जे कुंड ते, मके जे शहर खां ओभर ऐं उत्तर जे कुंड ते अरफात आहे। हेॾे मको आहे, होॾे अरफात आहे। उन्हनि ॿिन्हीअ जे विच ते हिकिड़ी जाइ आहे जंहिंजो नालो अॼुकल्ह वरितो वेंदो आहे मुज़दलिफ़ो, मुज़दलिफ़ा शरीफ़। उन ते जबल आहे, उन जबल जो नालो आहे मशअरुल हराम। इज़त ऐं हुरमत वारी निशानीअ वारी जाइ। हदीसुनि में ईंदो आहे, आदम अलैहिस्सलाम ऐं हवा जॾहिं तौबा ताइब थी करे अल्लाह खां माफ़ी वठी आया त इन्ही मशअरुल हराम मुज़दलिफ़े वारी जाइ ते घरड़ो ठाहे वेही रहिया। इहो जेको मशअरुल हराम जबल आहे, हुरमत वारी जॻह आहे, इन जॻह ते हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ई पहिरीं तनूर लॻायो हो। तनूर, तनूर ॾिठो न? अॼुकल्ह रवाज घटिजी वियो आहे। अॻे आम तरह सां तनूर में मानी पचाईंदा हुआ। दांगी ऐं तए जे मानीअ खां तनूर जी मानी वधीक मिठी थींदी आहे। गुंदड़े नमूने खॾ हूंदी आहे, उन में बाहि ॿारबी आहे, उहा तपी वेंदी आहे, उन में पोइ मानियूं लॻाइबियूं आहिनि, हिकिड़े ई पासे लॻाइबियूं आहिनि। उहे पची तव ते अहिड़ियूं मिठियूं थी पवंदियूं आहिनि जो खाइण में ॾाढियूं लज़ीज़ हूंदियूं आहिनि। त इहो मशअरुल हराम जेको आहे, यानी जंहिंखे मुज़दलिफ़ो चयो थो वञे, इहो हदीस पाक में नबी पाक फरमायो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो इन जबल जे चोटीअ जे मथां तनूर। अव्हां खे इहा त ख़बर आहे न त आदम अलैहिस्सलाम जो कद 60 हथ हो, 60 ज़िरा।
हिन ठूठ खां वठी करे हे जेको हथ आहे, आदम अलैहिस्सलाम जो कद मुबारक 60 हथ हो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो हाणे जंहिंखे 60 हथ मां सम्झां थो न पंहिंजे मस्जिद खां वॾो थी वेंदो। जंहिंजो एॾो कद आहे उन जी विख हलणो पंधु करणु बि त आख़िर हूंदो न सही। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, प्यारा आदम मशअरुल हराम ते तुंहिंजो घर आहे, तो मूंखे अर्ज़ु कयो आहे त या इलाहुल आलमीन मूंखे इबादत जी जाइ ॾस, ज़िक्र जी जाइ ॾस, तुंहिंजे यादगिरी जी जाइ ॾस, हंधु ॾस जंहिं जाइ ते मां तोखे यादि वेही कयां, तुंहिंजो ज़िक्र कयां, तुंहिंजी इबादत कयां, तोॾे मुतवजो थी वेहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, हिन पासे अरफात आहे, हिन पासे उम्मुल कुरा मको पाक आहे, विच ते मुज़दलिफ़ो आहे। मुज़दलिफ़े में तो पंहिंजे इबादत जी वेहण जी ज़िक्र जी इबादत जी जाइ मुंतख़ब कई आहे, पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे इहा इबादत जी जाइ को नथो ॾियां। हाणे तूं उम्मुल कुरा मके पाक जे शहर में वञ, उन वक़्त में शहर कोन्हे, पर इन जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो शहर थींदो। ऐं फलाणी जाइ ते वेही हिकिड़ो काबतुल्लाह ठाहे, हिकिड़ी इमारत ठाहे, हिकिड़ो घर ठाहे। मां अल्लाह ताला हर जाइ ते आहियां, पर जेकॾहिं हुन जे ओभारऊं ओलाहूं उतरऊं या ॾखिणऊं जहिड़े पासे खां बि वेही उन ॾे मुंहुं करे इबादत कंदे, ऐं प्यारा आदम ईअं महसूस थींदो जो तूं मां अल्लाह पाक ॾे आॾो वेठो। मां रब जी ज़ात बाबरकात तोखे हुकुम थो कयां, हाणे वञ फलाणी जाइ ते काबे जो बुनियाद रख, मां रब करीम जे बैत रब्बीअ जो बुनियाद रख। ऐं प्यारा आदम या बि तोखे ॿुधाए छॾियां त जंहिं जाइ ते काबो आहे तोखे ठाहिणो आहे, तोखे बुनियाद रखणो आहे, उन जे बिल्कुलु सिधाईअ में मथे मलाइकनि जो काबो आहे, जंहिंजो नालो आहे बैतुल मामूर। उन बैतुल मामूर खे मलाइक तवाफ़ कंदा हुआ, मलाइक उते वेही अल्लाह जी बात कंदा हुआ, उन ॾे मुंहुं करे ख़ुदा जो यादगीरो कंदा हुआ। ऐं प्यारा आदम नबी अलैहिस्सलाम मां रब जी ज़ात बाबरकात खे हुकुम थो कयां त बैतुल मामूर जे बिल्कुलु साम्हूं हेठां ज़मीन ते हो मथे आसमाननि ते आ, तूं हेठि ज़मीन ते उन बैतुल मामूर जे साम्हूं बैतुल मामूर जे हेठां बैतुल्लाह ठाहे, अल्लाह जो घर बणाए, उन जाइ ते वेही तूं अल्लाह जी बात जहिड़े पासे भां कमई कंदे त गोया मां अल्लाह जे साम्हूं हूंदे। आदम अलैहिस्सलाम चयो, या अल्लाह बैतुल मामूर त हितां 1000 साल जे पंध ते मथे आहे, 500 साल पहरो आसमान, उन जी थोल वरी 500 साल, वरी ॿियो टियों 7 आसमान, 7000 साल जो पंधु आहे। मैलनि जी त का इंतिहा ई कान्हे, किरोड़े अरबे मैल परे आहे। मां तुंहिंजो बानो इंसान नबी त आहियां, रसूल त आहियां, नबूअत मूंखे अता कई थी, मां तुंहिंजो ख़लीफ़ो त आहियां, पर मौला मूंखे कहिड़ी ख़बर त बैतुल मामूर जे साम्हूं आहे कहिड़ी ज़मीन आहे, कहिड़ो टुकड़ो आहे, कहिड़ो हंधु आहे, मूंखे कहिड़ी ख़बर। मौला हाणे निशान बि तूं करे ॾे त हुन जाइ ते मां काबो ठाहियां। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए, मुंहिंजो प्यारो जिब्रील अलैहिस्सलाम तो वटि अचे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे रवानो कयो आहे। जिब्रील अलैहिस्सलाम आयो ज़मीन ते जंहिं जाइ ते अॼुकल्ह काबतुल्लाह आहे, हदीस पाक में ईंदो आहे, सोने नबी पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमायो आहे, हज़रत जिब्रील अला नबी अलैहिस्सलाम उन जाइ ते निशान करे ॾिना, हे उभरंदी भित आहे, हे उतरी भित आहे, हे ओलहंदी दीवार आहे, हे ॾखिण वारी दीवार आहे। ऐं प्यारा आदम अलैहिस्सलाम इहा ज़मीन खोट, हेठां बुनियाद रख, बुनियाद रखी जेतिरो मथे तोखां थी सघे ओतिरो ठाहे। अवा खे इहा त ख़बर आहे न त जॾहिं आदम अलैहिस्सलाम जन्नत मां लही आयो हो, उन वक़्त में हवा हुन सां गॾु आहे, औलाद अञा कान्हेसि, बचड़ा कोन्हनि, अकेलो आहे, ॿी घरवारी आहे। हाणे माई छा कंदी, कहिड़ो कमु कंदी, कहिड़े ओसारी कंदी? अकेले आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी, या इलाहुल आलमीन
चयो थी त घर ठाहियां थो, बुनियाद बि चया थी हिन जाइ ते खोटियां थो। हुकुम कयो थी त 4 जबल हण, उन चैन जबलन सफ़ा, मरवो, अबू कुबैस, जबल रहमत, इहे 4 जबल थी। ऐं पत्थर बि इतां ढोए खणी आ। ॿिए हंध जी पथरी बि न खपे, ज़री बि न खपे। जो को बि इमारत ठाहिणी आ, उभरंदी दीवार सफ़ा मां ठाहिणी आ, उलहंदी दीवार मरवे मां ठाहिणी आ, उतरी दीवार अबू कुबैस जबल मां ठाहिणी आ, ॾखणी दीवार जबल रहमत मां ठाहिणी आ। 4 दीवारूं ठाहे, चैन क़िस्मनि जा पत्थर खणी आ, सफ़ा बि वेझो, मरवो बि वेझो, अबू कुबैस बि वेझो, पर जबल रहमत 2 मील उन जाइ तां परे आ। या अल्लाह मां अकेलो आहियां, औलाद बि कान थी आ। अल्लाह ताला फरमाए थो अकेलो कोन आ, तोसां जिब्रील गॾु आ, मीकाईल गॾु आ, इसराफील गॾु आ, हज़रत इज़राईल गॾु आ। ये 4 मलाइक मुंहिंजा तोसां गॾु आहिनि, इहे तोसां गॾिजी काबे जी तामीर कराईंदा। इब्राहिम इहे रुगो पत्थर खणी ईंदा, बुनियाद खोटे ॾींदा, उहे पत्थर तुंहिंजे आॾो रखंदा, ज़मीन में खणी सिधाई करे लॻाइण तुंहिंजो कमु आहे, क़बूल करण मुंहिंजो कमु आहे। हदीस पाक में अचे थो त हज़रत आदम अलैहिस्सलाम तमाम ज़मीन खां हेठि बुनियाद खोटिया, एतिरा खोटिया जो अॼुकल्ह जेतिरो ज़मीन खां काबो मथे आ, एतिरा इब्राहिम अलैहिस्सलाम ज़मीन में हेठि बुनियाद खोटिया। हाणे उहा त हाजन खे ख़बर आहे, जेके ॾिसी आया आहिनि त केतिरो मथे आहे। तक़रीबन ज़रे घटि जहिड़ो हिन छत जेतिरो मथे आहे, थोरो हेठि थी सघे थो, पर तक़रीबन अंदाज़ो आहे एतिरो काबतुल्लाह शरीफ़ ज़मीन खां मौजूद आहे, सतह खां मथे आहे। अल्लाह जे अमर सां अल्लाह ताला फरमाइस एतिरो ज़मीन में खोट। हाणे से एॾी वॾी दीवार बुनियाद भरणु, पत्थर पूरण, बसि मामूली ॻाल्हि कान्हे, का हिते वॾी ताक़त खपे। इब्राहिम अलैहिस्सलाम हेठां बुनियाद भरे तयारु करे जंहिंमहिल ज़मीन ते आंदो, ठाहींदो हुयो। हदीस पाक में ईंदो आहे सिर्फ़ चेल जेतिरो इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह खे ठाहियो, मथे ठाहे कोन सघियो। न का छत विधई, न को चेल खां मथे ठाहे सघियो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। सलाह बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां हबीब ते सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। समझो था बाबा, एतिरा बुनियाद ज़मीन में विया ऐं मथे सिर्फ़ चेल जेतिरो ठाहे बस खणी गई। न का छत विधई, न को दरवाज़ो विधई। रोज़ानो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी इबादत कंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ु कई मौला रुगो निमाज़ पढ़ा, रुगो तुंहिंजो नालो वठां या ॿियो बि कमु कयां। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे बैतुल्लाह खे तवाफ़ कर, तवाफ़। मां रब करीम जी ज़ात बाबरकात रोज़ानो काबतुल्लाह जे मथां, बैतुल्लाह जे मथां, काबे शरीफ़ जे मथां 100 रहमत नाज़िल कंदो आहियां, उहा विरहाईंदो आहियां। मौला कीअं विरहाईंदो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन 100 रहमतुनि मथां 30 रहमतूं उनखे ॾींदो आहियां जेको काबतुल्लाह जे साम्हूं बि नफ़ली नमाज़ पढ़ंदो आहे। 10 रहमतूं उनखे ॾींदो आहियां जेको परे खां वेही मुंहिंजे काबे जो दीदार कंदो आहे, ऐं बाक़ी 60 रहमतूं उनखे ॾींदो आहे जेको मुंहिंजे काबे जो तवाफ़ कंदो आहे। अंदाज़ो कर, 100 रहमतूं लहन आसमान तां ज़मीन ते काबे जे बरकत सां, उहे वरी अलाह विरहाए। कीअं थो विरहाए? 10 रहमतूं उनखे ॾे जेको परे खां वेठो आहे, तवाफ़ कोन थो करे, नफ़िल कोन थो पढ़े, काबे ॾे निहारे थो। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो अन नज़रु इला वजह बैतुल्लाह इबादतुन, काबतुल्लाह ॾे निहारण, दीवारुनि खे वाझाइण, इहा बि अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा बाना, तूं जॾहिं बैतुल्लाह में अखियूं विझी वेहंदो आहे, मां रब जी ज़ात तोखे 10 रहमतूं ॾींदो आहियां। उन खां बाद में वरी जेको नफ़िल पढ़ंदो आहे उनखे 30 रहमतूं ॾींदो आहियां। इहे 40 थियूं। अल्लाह ताला जी
ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे बाक़ी जेको तवाफ़ कंदो आहे नफ़ली इबादत खां वधीक तवाफ़ हूंदो आहे। फर्ज़ छॾे बाक़ी नफ़ली इबादत आहे। हिकिड़े पासे माण्हू नफ़िल पढ़े उनखे बि सवाब मिलंदो पर 30 नेकियूं, पर जेको काबतुल्लाह जो तवाफ़ कंदो अल्लाह ताला उनखे 60 रहमतूं अता फरमाईंदो आहे। मौला तवाफ़ कयां? हा तवाफ़ कर। मौला तवाफ़ छा आहे? इहो छो कयां? इन में फ़ाइदो कहिड़ो आहे? इमाम ज़ैनुल आबिदीन अलीउल मुर्तज़ा जो पोटो शहीद करबला सोने हुसैन जो फर्ज़ंद जेको करबला वारे सूरन वारे ॾिहाड़े पंहिंजे बाबे सां गॾु हो। उन ज़ैनुल आबिदीन खां रिवायत आहे हिकिड़े माण्हू पुछो आहे ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन हे तवाफ़ जेको कयूं था इन में फ़ाइदो कहिड़ो आहे? इहो छो थो कजे पियो? माण्हू बसि बैतुल्लाह खे वेठो थो फिरे फिरा इन मां फ़ाइदो कहिड़ो आहे छा? इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो तो मूंखां सुवाल कयो आहे, मां इहो साॻियो सुवाल पंहिंजे बाबे हुसैन खां कयो हो। बाबे हुसैन वरी मूंखे ॿुधायो त मां पंहिंजे नाने रसूलुल्लाह खां इहो सुवाल कयो हो। मूंखे पंहिंजे नाने मुहम्मद करीम जो कुझु ॿुधायो आहे सो तोखे ॿुधायां थो। सलात पर त मां बि तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो ॾिसो अवां जी मस्जिद अंदरां भरी वई आहे, विरांडो भरियो पियो आहे, ॿाहिरि अध खां भर बि पई वञे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां काफ़ी सवनि जे तादाद में मुस्लमान गॾु थिया हो। मां न तव्हांखे तकलीफ़ थो ॾियां, सलात पढ़ो। हिकिड़ी जाइ ते 1000 माण्हू सलात पढ़नि त ईअं सम्झो त हिकिड़े सेकंड में गौसिया मस्जिद मां 1000 दुरूद मदीने पहुचे थो पियो। मज़ो आहे न था? सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन खे ॿुधायो आहे। इमाम हुसैन पुछा थो करे नाना रसूलुल्लाह हे तवाफ़ छो थो कजे? कहिड़े मतिलब जे लाइ तवाफ़ आहे? काबे जे ॿाहिरां फिरण मां कहिड़ी ॻाल्हि आहे? नबी पाक फरमाइनि था बच्चा जॾहिं न अल्लाह चयो हो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा ऐं मलाइका मां पंहिंजो ख़लीफ़ो थो ठाहियां त मलाइकनि जो ख़लीफ़ो न ठाहे, इहो क़त्ल कंदो, माण्हू मारींदो, रत वहाईंदो, फसाद कंदो। अल्लाह ताला फरमायो अव्हां था चओ त फसाद कंदो, क़त्ल कंदो, झेड़ा कंदो, माण्हू मारींदो, पर मूंखे ख़बर आहे इन्नी अअलम मा ला तालमून। इन ख़लीफ़े जे पैदा करण में जेको राज़ आहे तंहिंखे मां ॼाणा थो, तव्हांखे ख़बर ई कान्हे का। मौला भला असांखे बि सम्झाए त राज़ कहिड़ो आहे? अरे बचो अचो हिकिड़े सेकंड में सम्झाया थो। अल्लम आदमल अस्मा कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकति फक़ाल अंबिऊनी बिअस्माए हाउलाए इन कुंतुम सादिकीन। रब जो मिठड़ो कलाम थो फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात फरमाया अचो। आदम भी आयो, मलाइका भी आया, अल्लाह पैदा करे सजदो कराए। हाणे आदम खे रब तो चे मां तोखे सेखारियां थो। अल्लम आदमल अस्मा कुल्लहा 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 कुरान आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात आदम खे नाला सेखारिया हर शइ जा। हर शइ में छा अची वियो? ओ अल्लाह जे अर्श खां वठी तातो सरा ताईं, मशरक खां वठी मगरब ताईं, शिमाल खां वठी करे जुनूब ताईं जेका बि अल्लाह जी मखलूक में जा शइ बि आहे, ओ सुईअ खां वठी करे जबल ताईं, इंसान खां वठी करे मलाइकनि ताईं, जन्नत खां वठी करे जहन्नम ताईं, वर जे पन पन खां वठी करे आख़िरी कार हर शइ ताईं। अल्लम आदमल अस्मा कुल्लहा। रब ताला फरमाए थो मां आदम खे कुल शइ जे इल्मनि जो नालनि जो इल्म अता फरमायो। हाणे छा कयो? आदम खे सेखारे मलाइके खे चयो अचो मलाइको तूं जिब्रील आहे? हा साईं। तूं मीकाईल आहे? हा साईं। तूं इसराफील आहे? हा साईं। तूं इज़राइल आहे? हा साईं। तूं दरदाइल आहे? हा साईं। तूं कफ़काइल आहे? हा साईं। ऐं मुंहिंजा प्यारा मलाइको हाणे हे शयूं साम्हूं पयूं थो, नाला ॿुधायो छा आहे?
ये छा है? अलाए। हे छा है? अलाए साईं। हे छा है? अलाए साईं। ख़ुदा सेखारियो ई कोन। जंहिंमहिल मलाइकनि जे आॾो पेश कयईं, का ख़बर न पई। आदम खे चयो, मुंहिंजा ख़लीफ़ा, जीअं मुंहिंजा रब, ॿुधाए। अची जो बीठो, अल्फ खां ये ताईं हर शइ जा नाला ॿुधायो। कहजे सदके अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा। रब सोचे हर शइ जो इल्म असां आदम खे ॾिनोसीं, पढ़ायोसीं, सेखारियोसीं। आदम अची जो बीठो, हर शइ ॿुधायो। अरे जंहिं आदम जी तौबा रसूलुल्लाह जे करे क़बूल थिए, 350 साल अर्ज़ कई क़बूल कान थी। नबी जो वसीलो वरितई, दुआ क़बूल थी। जंहिंजे करे दुआ क़बूल थी, उन जे लाइ मौलवी सोचे त नबी खे का ख़बर कान्हे। कुरान जे ख़िलाफ़ वयो या न वयो? अदा आदम तुफैली आहे। आदम महबूब जे सदके पियो माफ़ थिए। आदम खे मर्तबो नबीअ जे सदके पियो मिले। आदम खे मलाइक सजदो रसूल जे नूर जे करे पिया मलाइक कनि। उन जी तौबा रसूलुल्लाह जे करे कज़ा पई थिए, कप माफ़ पई थिए। ऐं अल्लाह ताला फरमाए थो, अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा। कुल शइ जो इल्म असां आदम खे ॾिनो, मलाइकनि खे बि मारे वियो। हाणे नबी पाक जी वरी वारो आयो त मौलवी लठ खयो बीठो आहे। नबी खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे, नबी खे फलाणी बि ख़बर कान्हे, नबी खे क़यामत जी बि ख़बर कान्हे, नबी खे सुभाणे जी बि ख़बर कान्हे, नबी खे क़ब्र जी बि ख़बर कान्हे। ओ मुस्लमान, तूं मुस्लमान छाजो आहे? जॾहिं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके आदम जी तौबा क़बूल पई थिए। ऐं आदम खे ख़ुदा कुल शइ जो इल्म ॾिनो आहे, त मुंहिंजे मुस्तफ़ा खे बि कुल शइ जो इल्म ख़ुदा ॾिनो आहे। मुस्लमान त मञींदो या कोन मञींदो? आदम खे इल्म हुयो त महबूब जे ज़ात खे छो न हूंदो? जंहिंजे सदके दुआ पई क़बूल थिए, उनखे कोन्हे को इल्म। इहा जहालत आहे, बेख़बरी आहे। क़ुरान वीचारा पढ़नि कोन था। जे पढ़नि था त पढ़नि कोन था, सम्झनि कोन था। क़ुरान में हर शइ जी वज़ाहत आहे। हाणे मां ॻाल्हि पूरी कयां, दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। हाणे मलाइकनि न ॿुधायो, आदम ॿुधायो। ठीकु आहे दादा? हाणे मलाइक छा था चवनि? सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। ओ मुंहिंजा मौला, असां पे सम्झोसीं असां ज़िना खां पाक आहियूं, चोरीअ खां पाक आहियूं, ठगीअ खां पाक आहियूं, शहवत खां पाक आहियूं। हर ॻाल्हि असां में गुनाह वारी कान्हे, गुनाह जो इरादो बि कोन्हे। असां पे चयो आदम फ़साद कंदो, क़त्ल कंदो, पर इन जो इल्म त असां मलाइकनि खां बि टपी वियो आहे। सुब्हानक ला इल्म लना, असांखे इल्म कोन्हे, तूं पाक आहे। इल्ला मा अल्लमतना, असां वटि त एतिरो इल्म आहे जेतिरो तो पढ़ायो आहे। असांखे मालूम थियो त थोरो पढ़ायो थी, आदम खे घणो पढ़ायो थी। अल्लाह ताला फरमायो, जेको आलिम आहे तव्हांजी इज़त आहे। जेको आलिम आहे सो इज़त वारो आहे। अवां भली आबिद हुजो, भली तहजुद गुज़ार हुजो, भली अल्लाहू करण वारा हुजो, भली गुनाहनि खां पाक हुजो, इहा शइ सुठी आहे, भली आहे, इबादत आहे। पर इबादत जे मुक़ाबले में इल्म तमामु मथे आहे। इल्म वॾी शइ आहे। तंहिंजे करे आदम तव्हां खां इल्म में घणो आहे, पोइ जॾहिं तव्हां खां इल्म में घणो आहे त मुंहिंजो ख़लीफ़ो बि इहो आहे। आदम में जेको राज़ मां रखियो आहे, अव्हां खे ख़बर कान्हे का। अञा ॿिया बि राज़ आहिनि। हाणे आदम तव्हां खे मारे वियो, हाउस मारे वियो। अल्लाह ताला फरमायो, ठीकु आहे, तव्हां जेको इतराज़ कयो सो तव्हांखे माफ़ आहे। छो त तव्हां एतराफ़ कयो, इक़रार कयो त ला इल्म लना, असांखे इल्म कोन्हे, तकबर कोन कयो, वॾाई कोन कयव, चयो ला इल्म लना, इल्म कोन्हे। हाणे तव्हांखे माफ़ी आहे। मलाइक पंहिंजे जॻह ते जंहिं महिल आया, रब त पंहिंजे ज़ात जो मालिक आहे, पंहिंजे हस्ती जो मालिक आहे, पंहिंजे शान जो मालिक आहे, जेका ख़ुदा जो शाया निशान आहे। मलाइक पंहिंजी पंहिंजी जॻह ते चयूं, यार ग़लती कईसीं, असांखे इतराज़ न करणो खपंदो हो। थींदो आहे न,
कॾहिं वॾे जे आॾो माण्हू ॾाढी ॻाल्हाईंदो आहे, वॾे जे आॾो कॾहिं तकिड़ो ॻाल्हाईंदो आहे, वॾे जे आॾो कॾहिं गुस्ताखी करे वेहंदो आहे, पोइ हो शफ़क़त सां चवंदो बचा पुट ईअं न कर, ईअं न आहे, पोइ हुनखे माफ़ी त मिली वेंदी आहे। पोइ हयाव वारो नंढड़ो घर अची पछताईंदो आहे, चाचे सां यार नाह को ॻाल्हायुमि, अदे सां यार अजायो ॻाल्हायुमि, बाबे सां यार अजायो तकिड़ो कयुमि, हुनजे हयाव वारनि अखियुनि में शर्म अची वेंदो आहे। पोइ कॾहिं माण्हू ॾिसंदो त हाणे कोन्हे, अकेलो वेठो आहे, पोइ लाहे टोपी पेरनि ते रखंदासीं, माफ़ कजां यार मूं तो जी ॾाढो ॾाढे ॻाल्हायो हो, चवंदो आहे यार मूं तोखे अॼु ई माफ़ कयो, हली आ तोखे शफ़क़त जो भाकुर विझां, पर हो हया तॾहिं कंदो आहे जॾहिं कुझु हुन में हूंदो न त ठहियो ॾाढे ॻाल्हि छा थी पियो, सम्झो था अलाए न। मलाइक मोटी आया पंहिंजी जॻह ते, हयाव में ॿुॾी विया, यार ग़लती कईसे, जिबरील मिकाईल इसराफील फलाणा ग़लती कईसे, रब करीम माफ़ त कयो, पर पाण खे एतिराज़ जुगाईंदो कोन हो। हाणे रब खे परचायूं, मलाइकनि जो पर्ची त वियो आहे, माफ़ी त ॾिनी अथसि, चई न अञा बि परचायूंसि, हुन त खणी पंहिंजी शफ़क़त सां असांखे माफ़ कयो आहे, पर असां त मिंथ कान कई न, अचो त मिंथ कयूंसि। मलाइकनि सोचियो त हाणे कीअं मिंथ कयूं, बैतुल मामूर ठहियल आहे, बैतुल मामूर बाद में ठहियो आहे, बैतुल मामूर देर सां ठहियो आहे, अॻ में अल्लाह जो अर्श आहे। मलाइकनि जो परचाइण जो ॿियो को तरीक़ो कोन्हे, अचो त रब जे अर्श जे ॿाहिरां तवाफ़ कयूं। छा कयूं? अल्लाह जे अर्श जे ॿाहिरां तवाफ़ कयूं। मलाइक पंहिंजा पर विछाए, अखियुनि मां लुड़क वहाए, अल्लाह जे अर्श जे ॿाहिरां गॾिजी फिरण लॻा। रब खे सभु ख़बर आहे, सभु मालूम आहे। मलाइकनि खे इरशाद थो फरमाए, ॾियो ख़बर छा था कयो पिया, मौला तोखे सभु ख़बर आहे, असांखे तुंहिंजे आॾो पुछणो कोन हो, पर कुझु ई वेठासीं, हाणे पेशेमान थिया हूं, ऐं अल्लाह तो माफ़ त कयो आहे, पर वधीक राज़ी थी असां तेसीं ताईं पिया फिरंदासीं जेसीं ताईं माफ़ न कंदे। अल्लाह ताला फरमायो तव्हांखे माफ़ी आहे, माफ़ी आहे, माफ़ी आहे, अव्हांखे त माफ़ी आहे, पर हाणे तव्हांखे पंहिंजे अर्श जे हेठां बैतुल मामूर थो ठाहे ॾियां, उन बैतुल मामूर जो तवाफ़ कजो। वरी बैतुल मामूर जे हेठां आदम खे काबो थो ठाहे ॾियां, जीअं तव्हां माफ़ीअ जे लाइ तवाफ़ कयो आहे, तीअं आदम जो बचिड़ो जॾहिं गुनाह बख़्शाइण ईंदो, मां बैतुल्लाह जे ताब साम्हूं हुनखे हुकुम थो कयां, मुंहिंजे बैत रबीअ जो तवाफ़ कंदो मलाइको, जीअं तव्हांखे माफ़ी आहे तीअं आदम जे बचे खे बि माफ़ी आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो तवाफ़ इहा शइ अथव, समझ में ॻाल्हि आई रहा कान आई? इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए त मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जेको ॿुधायो आहे मुंहिंजे बाबे साईंअ खे, उहा इहा ॻाल्हि ॿुधाई। मुंहिंजे बाबे पुछियो हो त बाबा कीअं तवाफ़ शुरू थियो, अलाह ताला फरमायो त ईअं तवाफ़ शुरू थियो, मलाइकनि पंहिंजे ग़लतीअ ख़ातिर अर्श खे तवाफ़ कयो, रब वरी हुनखे बैतुल मामूर ठाहे चयो हमेशह हिनखे यादगार खे क़ाइमु रखो। वरी जॾहिं आदम जो वारो आयो, आदम खे माफ़ी बि मिली, अल्लाह ताला फरमास काबो ठाहे, वरी आदम खे ख़ुदा ताला फरमा मुंहिंजे काबे खे तूं बि तवाफ़ कर, पंहिंजे औलाद खे बि नसीहत कर, जंहिंखे गुनाह बख़्शराइणो आहे मुंहिंजे बैत खे फिरे, मुंहिंजे घर खे फिरे, तव्हांजूं ख़ताऊं मां माफ़ फरमाए छॾींदो आहियां। अल्लाह सही शर तव्हांखे असांखे काबे जो तवाफ़ नसीब करे, बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमाए। हाणे अल्हम्दुलिल्लाह अॼु कल्ह हज़ारे लखे करोड़े मुस्लमान गॾु थिया हूंदा ऐं उन जॻह ते तवाफ़ कंदा हूंदा, एहराम में हूंदा, लबैक पढ़ंदा हूंदा, ख़ुदा जे घर जे आॾो फिरंदा हूंदा। अॼु काबतुल्लाह जे ॿाहिरां तिर रखण जी बि जाइ न हूंदी, ओए अल्लाह जे रहमत जो दरिया छोलियूं पियो ॾींदो। दुआ घुर रब करीम खां शरतो मूंखे बि ख़ुदा उते घुराए, तो असांखे बि ख़ुदा इहा जाइ नसीब फरमाए। हज़रत रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम आदम खे फरमाया आदम हाणे बैत त ठाही मुंहिंजो, चेल जेतिरो ठही वियो आहे, हेठि तमामु घणो आहे, हेतिरो ठहियो आहे, पर हिन खे मुंहिंजो तवाफ़ कर त मां 100 रहमतूं तो ते नाज़िल पियो फरमायां। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू अहिड़े तरीक़े सां काबतुल्लाह जो बुनियाद आदम खां रखायो। हाणे क़ुरान इन बारे में छा थो फरमाए, सलात पर त मां तोखे ख़ुदा जो क़ुरान ॿुधायां। मोहब्बत सां सलात जी गूंज अचे।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जो कुरान फरमाइंदो आहे इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। मां रब करीम जी ज़ात बाबरकात सब खां पहिरियां पंहिंजो बैत मके जे शहर में बरकत वारो बणायो आहे। उन बरकत वारे बैत खे आदम ठाहियो आहे। आदम अला नबीअना अलैहिस्सलाम जा जॾहिं ॾिहाड़ा पूरा थिया, आदम हिन दुनिया मां हलियो वियो। उन खां पोइ इहा बैतुल्लाह जी हिफ़ाज़त हज़रत शीस अलैहिस्सलाम कई आहे। शीस अलैहिस्सलाम आदम जो फर्ज़ंद आहे। हज़रत आदम खे ॿिया बि 7 जे तादाद में पुट हा, 7 औलाद हुई, 7 बच्चा हा, पर जमल शीस पुट आदम जे आॾो ईंदो हो, आदम नबी उथी बीहंदो हो। अबो अचे त पुटु थे या पुटु अचे त अबो थे, तव्हांखे अञा ख़बर कान्हे का। सोच में पइजी आयो त अबे खे उथारियो या छोरे खे उथारियो, ख़बर कान्हे छा? चओ न, अदा चई त ॿुधायो न। बाबो अचे त पुटु उथी बीहे या वरी मामूलो ई उल्टो, जो छोरे जे हथ में हो 1.5 फुट जो पादर आहे, पीउ ॾिसेसि पीउ उभो बीठो आहे। अल्लाह सही शल असांजे नौजवान तबिके खे, हर मुस्लमान खे जंहिंजो अबो अम्मा ज़िंदा आहिनि, हया नसीब फरमाए जो पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कनि। अल जन्नतो तहत अक़दाम उम्महातिकुम, नबी करीम फरमायो आहे त जन्नत पीउ ऐं माउ जे पेरनि जे हेठां अथव। कंहिंजा पीउ ऐं माउ गुनहगार हुजनि, चरसी हुजनि, शराबी हुजनि, ज़ानी हुजनि, बेनमाज़ी हुजनि, पुट आलिम आहे, क़ुरान जो हाफ़िज़ आहे, कारी आहे, पर नबी पाक फरमाइनि था पीउ माउ तोड़े शराबी आहे, पर उन आलिम पुट जे लाइ उहो पीउ हुन जे लाइ गोया वली आहे। जीअं वलीअ जो मक़ाम हूंदो आहे, अल्लाह जे दरगाह में दुआ घुरंदो आहे, ख़ुदा वलीअ जी दुआ खे रद्द न कंदो आहे, त अल्लाह जी ज़ात बाबरकात पीउ जी दुआ बि औलाद जे हक़ में रद्द कोन कंदो। औलाद जे लाइ जेका बि पीउ ऐं माउ दुआ घुरंदा आहिनि, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उहा औलाद जे हक़ में वालिदैन जे दुआ खे मंज़ूर फरमाईंदो आहे। अल्लाह पाक शल हर मुस्लमान जे औलाद खे सालिह बणाए। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हज़रत शीस अचे पुट पर आदम उथी बीहे। शीस अलैहिस्सलाम नबी आहे, पुट आदम खे चयो बाबा तूं मस्जूदुल मलाइकत, तूं ख़लीफ़तुल्लाह, मुंहिंजो बाबो ॿिया बि भाउ रहल उहे बि रीस कंदा त शीस लाइ उथे थो, असां लाइ कोन थो थिए, महिरबानी कर बाबा मुंहिंजे लाइ न उथ, मूंखे हया थो अचे, शर्म थो अचे। हज़रत आदम थो चयो शीस मता भाए त मां तुंहिंजे लाइ थो उथां, न तुंहिंजे पेशानीअ में मुंहिंजे मुहम्मद जो नूर आहे, मुंहिंजे प्यारे नबीअ जो नूर तुंहिंजे पेशानी में आहे। इहो नूर आदम हवा वटि हो, आदम हवा खां मुंतकिल थी शीस हाणे तो वटि आयो आहे। ऐं प्यारा शीस मां तुंहिंजे लाइ कोन थो उथां, उन नूर मुहम्मदी जे लाइ उथां थो, जंहिंजो नालो वरितो हुम त ख़ुदा मुंहिंजी तौबा क़बूल फरमाए छॾी। अगर नामे मोहम्मद रा नयावर दे शफी आदम, न आदम या फिते तो बह न नूह ज़ग़र को न जैना। हज़रत इब्राहिम ते आराह थधो थियो तब नबी करीम जे सदके, नूह जो बेड़ो तरियो तब नबी पाक जे सदके, जे हज़रत शीस जी इज़्ज़त थी तब नबी पाक जे सदके, जे आदम जी तौबा क़बूल थी तभी मुस्तफ़ा जे सदके। हज़रत शीस अलैहिस्सलाम काबे जी इमारत खे संभालींदो रहियो। शीस अलैहिस्सलाम जे औलाद मजा, शीस अलैहिस्सलाम जे औलाद मजा नूह अलैहिस्सलाम जाओ नूह। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नूह अलैहिस्सलाम खे 1000 साल ताईं दुनिया जे तख़्ते ते रवानो कयो, 950 साल तबलीग कई, आख़िरकार तंग थी पियो, माण्हू मञनी कोन पिया, 950 साल तबलीग कयई पर माण्हू कुल मुस्लमान थिया 48। घणा? ॾाढे त चओ, उमिरि घणी आहे? 1000 साल। तबलीग घणा साल कयई?
950 साल 950 साल वाइज़ कंदो रहियो, ॿुधाईंदो रहियो। उन वाइज़ में 950 सालनि में सिर्फ़ु 48 माण्हू मुस्लमान। सॼो कुफ्रस्तान थी वियो, माण्हू फिरी विया बुत परस्ती में, काहे पिया, ज़िना में, शराब में, बेहयाई में। 950 साल जॾहिं नूह अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे तरफ़ां पैगाम पहुचायो, क़ौम खां तंग थी पियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे चई, रब हाणे मुंहिंजी दुआ क़बूल कर, मां तंग थी पियो। रब ला तज़र अलल अर्द मिनल काफ़िरीन दय्यारा, ऐं मुंहिंजा मौला हाणे काफ़र जो हिकिड़ो घर बि न छॾ, जेके बि ज़मीन ते काफ़रनि तन खे तबाह कर, बर्बाद कर। तंग थी पियो। ताइफ़ जे शहर में नबी पाक जी ज़ात ते पत्थर वसायूं, रहमतल लिल आलमीन खे ज़ख़्मी करे विधऊं। पेरनि मुबारकनि जे जुतीअ में रतु ॼमी वियो। हज़रत ज़ैद नबी पाक जो सहाबी आहे, गॾु आहे, पेज़ार मुबारक लाहे तो पेरनि मां कान थी निकिरे। ज़ैद महबूब जा ज़ख़्म ॾिसी चयो, या रसूल अल्लाह, नूह जी दुआ रब क़बूल कई, तूं बि दुआ घुर त ख़ुदा खे बर्बाद करे। सरकार फरमाइनि था, प्यारा ज़ैद दुआ घुरा थो, पर आमीन तूं कर, त पोइ दुआ घुरा। मां दुआ घुरा अकेलो, आमीन तूं कर। अल्लाह जे नबी हथ खया। ज़ैद ॾाढो ख़ुशि थियो त इजे था ताइफ़ वारा बर्बाद थियनि। नूह जी दुआ रद्द अल्लाह कान कई आहे, नबीअ जी बि अल्लाह दुआ रद्द कोन कंदो। जमल हुज़ूर दुआ घुरी, ज़ैद लफ़्ज़ ॿुधा, अहिड़ा लफ़्ज़ नबी पाक चया जो ज़ैद खणी हथ छॾिया। हीअं कोन कई, हीअं खणी छॾियईं, दुआ खां बाइकाट कयईं। कहिड़ा लफ़्ज़ हा? नबी पाक चए, आए मुंहिंजा मौला, अल्लाहुम्मा हद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। ओ मौला, जन मूंखे पत्थर हया आहिनि, जंहिं मूंखे धक हया आहिनि, जन मूंखे ज़ख़्मी बणायो आहे, इन्हनि वीचारनि खे मुंहिंजी ख़बर आहे ई कान का। इहे बेइल्म थी, मौला इन खे हिदायत फरमा। हे बेख़बर आहिनि वीचारा, ख़बर हुजे न त छो पत्थर हणंदा। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे ज़ैद थो चवे, या रसूल अल्लाह, मां चयो त बद दुआ कर, अवां वरी दुआ था कयो। ये सुनकर रहमतल लिल आलमीन ने हंस के फरमाया कि मैं इस दहर में कहरो गज़ब बनकर नहीं आया। हज़रत ज़ैद जो ख़्याल आहे नबी पिटींदो, बद दुआ कंदो, पर मुस्तफ़ा फरमाइनि था, मुंहिंजो लक़बा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब मूंखे रहमतल लिल आलमीन बणाए मोकिलियो आहे। जेको रहमतल लिल आलमीन हूंदो आहे उहो पिटींदो कोन्हे। ओ ज़ैद जन पत्थर हया आहिनि, जन भितर हया आहिनि, इहे बेख़बर आहिनि, पर मां मुहम्मद जूं नज़रूं ॾिसनि थियूं पियूं। इन्हनि जे पुठीअ मां इस्लाम जा सिपाही पैदा थींदा। इन्हनि जा पुट, इन्हनि जा पोटा, इन्हनि जा पर पोटा इस्लाम जा अलम बरदार थींदा, इस्लाम जा सिपाही थींदा। मां नूह नबी न आहियां जो क़ौम को मायूस थी तबाह कयां। मां त मुहम्मद रहमतल लिल आलमीन, मां त दुआऊं ई दुआऊं कंदो सान। अल्हम्दुलिल्लाह जो असांखे सुहिणो नबी मिलियो, असांखे रहमत वारो नबी मिलियो। चओ अल्हम्दुलिल्लाह, ॾाढे चओ अल्हम्दुलिल्लाह। असांखे अहिड़ो नबी मिलियो जंहिं कॾहिं बि क़ौम खे बद दुआ कान कई आहे। नूह अलैहिस्सलाम जी ख़ुदा दुआ क़बूल कई। नूह ॿेड़ी ठाहे, 48 त बचाए ॼाए। घणा मुस्लमान थिया आदा? भला हिकिड़ो मसइलो ॿुधायो त पोइ था अॻिते हलूं। अलाह साईं ॿेड़ी खां सवा न पे बचाए सघियो छा? पोइ छो पियो नूह अलैहिस्सलाम खे तकलीफ़ ॾे? ॿेड़ो को मामूली ठहंदो? अल्लाह साईं चयोसि, 3 तबका ठाह, 3। हिकिड़े तबके में राशन रखजा, अन्न गाह पाणी। ॿियो तबको अल्लाह ताला फरमास विच वारे में इंसान रहाइजा, तूं रहिजा। हाज़िर साईं। 3 तबको मथो अल्लाह ताला फरमा पखी ऐं जानवर रहाइजा, हर क़िस्म जो पखी नस्ल बाक़ी रहे। अहिड़ो तूफ़ान आणींदो जो साहदार शइ रहंदी कान। तंहिंजे करे हर शइ जो जोड़ो जोड़ो मथे विहार त बचाए जाए। छा ॿेड़ी खां सा नथो बचाए सघे छा? पोइ नबी खे छो पियो तकलीफ़ ॾे? इन में राज़ आहे, पोइ ॿुधायां। जंहिं वण खे अल्लाह अमर कयो हो त तो वटि मुंहिंजो नूह नबी ईंदो,
हिकिड़ो कुहाड़ो हणई त ॼण तोखे 20 कुहाड़ा लॻी विया। एतिरो वधजी वञा तकलीफ़ न ॾिजां। नबी तोखे खणण जी कोशिशि करे माण्हू थोरा हन वीचारे वटि, नबी धिको ॾे त पाण ई हलंदो वञा। तो मो तख्ता ठाहे मथो रुगो कारा ही रखे त पाण चीरबो वञा। मुझे रब करीम जी ज़ात के ॾेखारणो आहे। किताब लिखियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़ो असांजे मदरसे में किताब आहे बदाए ज़ुहूर फी वक़ाए दुहूर, उन जे अंदरि हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त जॾहिं हज़रत नूह वण खे वढे हुन जा तख्ता जो चीरिया त 4 तख्ता पहिरियों चीरई, हर तख्ते ते मुहम्मद करीम जे 4 यारनि जा नाला लिखिया पिया। हिकिड़े ते सिद्दीक़ अकबर लिखियो पियो आहे, ॿिए ते फारूक आज़म लिखियो पियो आहे, 3 जे मथां हज़रत उस्मान ज़न्नूरैन लिखियो पियो आहे, 4 जे मथां शेर ख़ुदा अली अल मुर्तज़ा लिखियो पियो आहे। नूह अलैहिस्सलाम हैरत में पुछो मौला ही कंहिंजा नाला आहिनि? अल्लाह ताला जे नबी खे ख़ुदा ताला फरमायो आख़िर ज़मा मुहम्मद नबी ईंदो जंहिंजो नूर तुंहिंजे पेशानी में आहे, हे उन मुंहिंजे मुहम्मद करीम जा वफ़ादार यार हूंदा। महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधी आ पाक गली, महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधी आ पाक गली, चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। हाँ न सही, अल्लाह जा लख एहसान जो असांखे ख़ुदा नबी जो त ग़ुलाम बणायो पर नबी जे ग़ुलामनि जो बि ग़ुलाम बणाई। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे इहो राज़ ॾेखारणो हो। ॿेड़ी ठही माण्हू पुछनि पिया नूह मुल्क में त पाणीअ जो गिलास बि कोन्हे, 2 मैल पंधु करे पाणीअ जो दिलो भरे ईंदा आहियूं, ॿेड़ो हलंदो आहे पाणीअ में, सुक में हलाईंदे छा? नूह अलैहिस्सलाम पियो चयो तूफ़ान ईंदो मूंसां जेके चढ़ंदासीं बचंदा, ॿिया बुॾी वेंदा। अड़े हाणे चरियो थियो अथव चरियो, 950 साल जो पोढ़ो तबलीग करे 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 थको आहे, 48 मुरीद ठाहिया अथसि, हाणे से ॿेड़ो थो ठाहे, हाणे से ख़ल्क चढ़ंदी, हाणे से पाणी ईंदो। ॻोठ वारनि चयो अचो सलाह करे, सभु ॻोठ वारा हिन जे ॿेड़े में नऊज़ बिल्ला काकूस कयो। अकेलो छा करे? राज हिकिड़े पासे 48 मुरीद, को खॾड़े जो त को सरहारी जो त को नवाब शाह जो, को टंडरे आदम जो, उन ॻोठ में माण्हू ई कोन्हे, अकेलो नबी आहे। ॻोठ वारा सलाह करे सभु अची काकूस करे वञनि। अहिड़ी गंदगी थी वई जो सॼो ॿेड़ो भरिजी वियो। मौला छा कयां? अल्लाह ताला फरमाया तरस इंतज़ाम पाण ई थो कयां। अची ॻोठ में ख़ारश जी बीमारी थी। ख़ारश हिकिड़ो माण्हू मरण घड़ीअ ते हुजे, मरे पियो, फट न छॾण सिवा सॼो जान। दिलि में सोचे हरामी बि अहिड़ा टाप जा, चई त हाणे मरण हूअं ई थो, मूं वारो ढूंढ बि ॿेड़ीअ में। ॿाहिरि जो मरां त कुता कांव खाई वेंदा, तंहिंजे करे मरां फाटा ढूंढ थिए, इहो बि ॿेड़ीअ में नूह जी ॿेड़ी किनी थिए। उहो जेको गंदगी ही गंदगी सॼे ॻोठ जी, उन गंदगी में वञी पाण खे उछलायईं। ख़ुदा जो शान, जिस्म खे जो गंदगी लॻसि त बीमारी छॾेसि। जेको मरण वियो शाम जो मोटी अचे त चङो भलो, अरे कहिड़ी मलमहई थी, कहिड़ो तो लोशन हयो आहे, कहिड़ी दवा खाधी थी, अरे तूं चङो भलो छा मऊ थिए? चई यार ॿी त बीमारी का मुंहिंजी इलाज कोन्हे, नूह वारी ॿेड़ीअ में जेको गंद आहे न उहो जो हयुमि त चङो भलो थी वियो आहे। अची जो ख़ारश वारा लॻा त गरम पाणी सां धोई पाणी बि खणी हलिया विया। अरे बचो नूह नबी ईअं तुंहिंजो ॿेड़ो सफ़ा बि कराईंदो आहे। ख़ैर किसो ड्रिगो आहे, हिन जाइ ते घणी ॻाल्हि आहे, हाणे ओॾे मां कोन थो वञा। अल्लाह ताला जल जलालुहु वालो तूफ़ान आंदो। नूह नबी वटि हिकिड़ी माई खीर खणी ईंदी हुई। नूह खे चई साईं मूंखे बि ॿुधा जा जॾहिं ॿेड़ो तुंहिंजो हले। अल्लाह जे नबी चयो हाओ, पर वक़्तु अहिड़ो ओचितो आयो जो उन वेचारी रेढार माईअ खे नूह नबी ॿुधायो बि कोन। तूफ़ान आयो, 48 माण्हू बचा, जानवर मथे हलिया विया। नूह नबी जो ॿेड़ो 40 ॾींहंनि खां पोइ ज़मीन ते लथो। 40 ॾिहाड़े खां पोइ नूह अलैहिस्सलाम जॾहिं ज़मीन ते आयो आहे त महिल दिलि में सोचई वेचारी माई त ॿुॾी वई, खीर ॾींदी हुई ॿुधायो मांस बि कोन। नूह अलैहिस्सलाम 40 ॾिहाड़े ॿेड़े तां लही ज़मीन ते पहुतो। अञा जो निहारे त माई लोटो खीर जो खयूं साम्हूं अचे पई। ऐं प्यारा नूह अलैहिस्सलाम खीर भला वठ, काल्ह तो वटि आई हसे, अॼु थोड़ी लेट थी वई आहे तो वटि आई आहियां।
मेहरबानी कजा मूंखे ॿुधा जा त तूफ़ान कॾहिं ईंदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाइनि था कुराड़ी तूफ़ान आयो बि ख़तम बि थी वियो। चई मूंखे हुन रब जो कसम आहे मूंखे का ख़बर कान्हे होॾे बचाए त ॿेड़े में बचाए जे हिते बचाए त ज़मीन ते बि बचाए। बचाइण वारो केरु आहे? होॾो ॿेड़े में बि बचाए ऐं हिते वरी अल्लाह जी ज़ात बाबरकात माई खे नूह अलैहिस्सलाम खिली थो चवे ॾे ख़बर भला तोखे पाणीअ जा के आसार मालूम छा कि रोज़ानो महसूस कोन थिया। अॼु नए सिर ॾिठुमि त मूं वारूं रिढूं जीअं जो जबल मां चरी आयूं त हुननि जा थोरा खुर गप में भरियल हा। मां पाण हैरान थियसि। पोइ चयुमि त शायदि काथे मींहुं वठो हूंदो। नूह नबी चयो मां मींहुं कोन वठो तूफ़ान आयो बि ख़तम थी वियो ख़ुदा तोखे बचाए बि छॾियो आहे। इहो मुंहिंजो रब करीम आहे जे बचाईंदो आहे त ईअं बचाईंदो आहे। कख सड़नि पन सड़नि शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त कख सड़नि पन सड़नि सड़े सा ओगा पर जन रीझायो अल्लाह तो न अचे तन खे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे तूफ़ान जे करे आदम वारो ठहियल काबो बि रही वियो। जागो था इहा ॻाल्हि ॿुधाइणी। आदम अलैहिस्सलाम केतिरो ठाहियो हो? बुनियाद त वॾा हा पर चेल जेतिरो ठहियल हो छत पियल कान हुई। हाणे जो नूह जो तूफ़ान आयो मालिक जूं महिरबानियूं त ॾिसो होॾे कुराड़ी खे बचाए पियो हेॾे पंहिंजो बैत बि कोन थो बचाए। बेनियाज़ आहे न भा जे पंहिंजीअ ते अचे त कुराड़ी बचाए जे पंहिंजे बेनियाज़ीअ ते अचे पंहिंजो घर बि ड्राए छॾे। वताए फ़क़ीर जी ॻाल्हि कंदा हल 2-3 ॾींहं लॻसि बुख। पोइ दरवेश मस्जिद में वियो चई मौला बुख थो मरां या त मानी ॾे जे भला मानी नथो ॾे त मसीत ड्राहे किरे मरां। मसीत मुंहिंजे मथां किरे त मरां या त ॾे मानी जे नथो ॾे त भला ड्राह घर त ड्राहे तो वारो मरां त सही। फ़क़ीर हो मजज़ूब ख़्याल जो हिन ईअं चयो या अल्लाह मसीत ड्राह त मसीत जी काम थी करे ट्रा ठका थियो। फ़क़ीर वठी थो भॼई ॿाहिरि बीही थो चए वञ ॾबो कोन थो ॾे ठहियल घर ड्राहे थो पियो। मानी ॾे हा त सुठो थिए हा न इहो ठहियल घर खणी थो पंहिंजे मानीअ जे टुकर खां ड्राहे। अल्लाह जा बांदड़ा त वीचारा दरवेश ईअं हूंदा आहिनि त मुंहिंजे रब करीम जी बेनियाज़ी होॾो कुराड़ी खे बचायईं होॾो पंहिंजो बैत रबी कोन बचाई। ओ खजो काबतुल्लाह बि ड्रही वियो रुगो बुनियाद ज़मीन में रहिया बाक़ी मथी जेका भिती सां ख़तम थी वई। साल गुज़री विया मींहं वसंदा रहिया हेठां ई ते काबतुल्लाह हुआ जेतिरो बि पाणी अचे सभु काबतुल्लाह जे बुनियादनि में पवंदो वञे सदियूं गुज़रियूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ नूह जो दौर आहे नूह जे दौर खां पोइ इब्राहिम जो दौर आहे। घटि में घटि 2000 साल नूह अलैहिस्सलाम ऐं इब्राहिम जे विच ते गुज़री आहे। 2000 साल खां बाद में जंहिंमहिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह इस्माइल बचड़ो ॾिनो आहे। इस्माइल घुमण फिरण जहिड़ो थियो आहे। रब थो चए मुंहिंजा प्यारा इब्राहिम मां रब बेमिसाल मुंहिंजो घर बि बेमिसाल मुंहिंजे घर जो राज़ो बि बेमिसाल त मुंहिंजे घर जे राज़े जो मज़दूर बि बेमिसाल। मां रब जी मर्ज़ी आहे त राज़ो तूं इब्राहिम थी मज़दूर इस्माइल थे जाथे इब्राहिम अलैहिस्सलाम आदम जो काबो ठहियल हो उन बुनियादनि खे मथे खण त मां रब तो ते राज़ी थियां। हिन आयत में जेका पढ़ियमि इन जो ज़िक्र आहे। हाणे दुरूद पढ़ तर्जुमो ॿुध ॻाल्हि ॿुध त ॻाल्हि सम्झ में अचई। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे आका ते दुरूद बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। हाणे क़ुरान थो चए वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह ताईं पंहिंजे नबी खे थो चवे ओ मदीने वारा मुहम्मद अरबी यादि कर उहा ॻाल्हि यादि कर उहा ॻाल्हि जॾहिं इब्राहीम ऐं इस्माईल मुंहिंजे बैतुल्लाह जा नए सिरे सां ॿीहर बुनियाद पे खया ऐं ॿई चवनि पिया मौला असां महिनत कयूं था असांजी क़बूल फरमाए। मुंहिंजो नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हज़रत इब्राहिम खां 4000 साल पोइ आयो आहे। घणा हज़ार साल? ॾाढे चओ, ॾाढे ॾाढे। हज़रत इब्राहिम ऐं मदीने वारे साईं जे विच ते तारीख़ जे हिसाब सां 4000 साल जो पंधु आहे, मुफ़ासिलो आहे, सन आहे, वक़्तु आहे, टाइम आहे। हाणे 4000 साल इब्राहिम अॻु में बैतुल्लाह जी तामीर कई ऐं रब छा थो चवे? यादि कर मुंहिंजा नबी। सम्झो था अलाए न? यादि कर ओ मुंहिंजा नबी जॾहिं इब्राहिम पे बुनियाद खया। हाणे महिरबानी करे तव्हां ॾसियो जेको 4000 साल पोइ आयो उनखे यादगिरो किथां बीठो? हुयो ई कोन त यादगिरो किथां ईंदो? पर मञणो पवंदो। नबी पाक हिन जे बारे में वज़ाहत कई आहे। पाण फरमाइनि था आदम खे मलाइकनि सजदो पे कयो, शीश जे पेशानी में मुंहिंजो नूर हो। नूह अलैहिस्सलाम ॿेड़े ते पे चढ़ियो, इब्राहिम बुनियाद पे रखिया।